जाम साल अॻु जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू कलकत्ता मां हले थो, पंहिंजे माउ खां लेटर थो वठे उन टाइम जी प्राइम मिनिस्टर इंदिरा गांधी जे लाइ, त उनखे पिक्चर में रोल मिले। बॉम्बे अचे थो, अब्बास नाले डायरेक्टर आहे, उहो उनखे उहो लेटर ॾिए थो, हिनखे पिक्चर में खयो थो वञे। पिक्चर जो नालो आहे सात हिंदुस्तानी। जेसिताईं पिक्चर प्रोड्यूस थिए अचे, तेसिताईं हिनखे ऑल इंडिया रेडियो मां घुराइनि था कि अची करे तूं पंहिंजे आवाज़ जो अनाउंसर जी नौकिरी लाइ अचु। उते इंटरव्यू ॾिए थो, उते फेल थो थी वञे, भई तुंहिंजो आवाज़ु बराबरि न आहे। उन खां पोइ सात हिंदुस्तानी पिक्चर रिलीज़ थी थिए ऐं ही पिक्चर फ्लॉप थी वञे। उन खां पोइ हिनखे ॿी पिक्चर थी मिले, रेशमा और शेरा, फ्लॉप थी वञे। उन खां पोइ परवाना, फ्लॉप थी वञे। कसौटी, फ्लॉप थी वञे। ईअं कंटिन्यूअस 12 फिल्म्स फ्लॉप थी वञे। उन खां पोइ हुनखे 13हीं पिक्चर मिले थी, जंहिंजो नालो आहे ज़ंज़ीर। तव्हां सम्झी विया, अमिताभ बच्चन इज़ बॉर्न। त 12 पिक्चरूं फ्लॉप थियण खां पोइ बि हिन पंहिंजो हौसलो न आंदो, ऐं 13हीं पिक्चर में ही एॾो हिट थी वियो, अॼु इंडिया जो सभिनी खां वॾो में वॾो एक्टर आहे करे। त महिनत करणी आहे, बाक़ी सभु साईं ते छॾिणो आहे। अमिताभ बच्चन जो पिताश्री चवंदो हो, हरभजन राय, मन का हुआ तो अच्छा, मन का नहीं हुआ तो ज़्यादा अच्छा। इन जो मतिलबु आहे, मन जो थिए थो त असां क़बूलु कयूं था, अगरि मन जो न थिए तव्हांखे वधीक ख़ुशी सां क़बूलु करिणो आहे, माना ही साईं जे मन जो थिए थो। चओ ओम साईं राम।